अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं कोटा अपने बोलान मेडिकल अस्पताल में आया ऐं जेको वेट कयां पियो। सुबुह जो सवेर जे त पहुतो आहियां, तक़रीबन 6:30 बजे जो 2 कलाक वेट कयो आहे, इंतज़ारु कयो आहे ऐं जेको आहे अञा अस्पताल में कोन पहुतो आहे। ऐं जीअं पहुचंदो त पोइ तव्हां काउंटर तां जेका पर्ची वग़ैरह कढाए वरी OPD में चेक करायूं था। बाक़ी जेके ॿी संगत मूंसां गॾु वेठल आहे, वीचारा इहे बि मरीज़ आहिनि ऐं किथां किथां जा परे जा आहिनि। ऐं हिते पहुता आहियूं। अस्पताल जी पूरी मतिलबु बिल्डिंग आहे, वॾी बिल्डिंग आहे माशाल्लाह, ऐं साफ़ सुथराई जो माहौल आहे, तमामु बहितरीनु माहौल आहे।